नाज़रीन, कराची जी मालपीड़ी में हुआ त 3.5 लख जानवर अची चुका आहिनि, पर उन्हनि जानवरनि मां हिकु जानवर अहिड़ो बि आहे जेको माण्हुनि जी निगाह जो मर्कज़ बणियल आहे, जंहिंजो नालो त बोहली आहे ऐं कद वरी 22 इंच आहे। ॻाल्हि कजे थी क़ीमत जी त उहा ॿुधी हैरान थी वेंदा। उन हवाले सां ॾिसूं था शाहिद कोराई जी हीअ रिपोर्ट। अज बिल्कुल नाज़रीन असां कराची जी मवेशी मंडी में मौजूद आहियूं। हिते KPK ब्लॉक आहे, उन में हिकु अहिड़ो अनोखो जानवर जेको आहे सो आंदो वियो आहे। मां तव्हांखे उन जानवर जे हवाले सां थोरी मालूमात ॾींदुसि। हिन वक़्तु मां उन जानवर सां गॾु आहियां। हिन जानवर जो जेको नालो आहे उहो बोली रखियो वियो आहे, जॾहिं त हिन जी जेका हाइट आहे, जेका जानवर जी जेको कद आहे उहो 1.5 खां पौणा 2 फुट ॿुधाए पियो वञे। जॾहिं त मां तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो हिन जो, हे जॾहिं उथे थी मथे त हिन जो कद जेको आहे उहो बिल्कुलु जेको आहे सो नंढो आहे। ही KPK ब्लॉक में जेका आहे सो मौजूदु आहे। हिन जी क़ीमत, हिन जी उमिरि ऐं हिन जी मालूमात जे हवाले सां जेको आहे हिन जे मालिक सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो इन हवाले सां छा चवणु आहे। इसका क्या नाम है? इसका नाम है बोली। क्या कीमत रखी है इसकी? 1 करोड़ रुपए कीमत रखी हुई। कम नहीं देगा, करोड़ से कम नहीं देगा। ये बांग्लादेश का नस्ल लाया हुआ था अफगानिस्तान से। अच्छा जी। इसका कोई और भी है बच्चा वगैरह? नहीं, कुछ भी नहीं इसका जोड़ा नहीं, एक ही है। वैसे इसका अगर कहीं मिल जाए और बच्चा तो मिल जाएगा तो हमारा चैलेंज है, इसको हम तोहफा देगा बोली। हाँ। कितनी उम्र है? इसका उम्र 22 महीने। 22 महीने। जी। कितना कद इसका कितना होगा अंदाज़ा? कद होगा 2 फुट से कम है। हाँ। क्या खिलाते हो इसको? इसका देसी खुराक है, दूध है, खजूर है, चना ये चीज़ देसी खुराक है इसके लिए। जी। वैसे इसका नस्ल तो हो सकता है अगर बढ़ाएं इसको? नहीं बढ़ेगा, नस्ल नहीं बढ़ेगा, ये इतना छोटा नहीं रहेगा। होगा तो फिर क्या वापस ले जाओगे? हाँ, नहीं बिका तो वापस लेके जाएंगे। जी। जी बिल्कुल नाज़रीन, हिन जानवर जे मालिक जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुन जो इहो ई चवणु आहे त हिन जी खुराक में असां हिनखे खीर ऐं ॿियो घणो कुझु जेको आहे सो उहो ॾियूं पिया। ही बांग्लादेश जी नस्ल आहे, जंहिंखे अफ़गानिस्तान मां जेको आहे सो हिते आंदो वियो आहे। जॾहिं त मालिक जो इहो ई चवणु आहे हिन जानवर जहिड़ो जेकॾहिं ॿियो किथे बि जानवर मिली वञे त उनखे ही जानवर जेको आहे मां पंहिंजे तरफ़ां जेको आहे सो उहो गिफ्ट करे सघां थो। जॾहिं त हिन जानवर जी जेका आहे क़ीमत उहा 1 करोड़ आहे। 1 करोड़ खां जेको आहे उहा बिल्कुलु क़ीमत घटि न कई वेंदी। जॾहिं त ही जानवर अगरि सेल न बि थियो त मालिक जो चवणु आहे त ही जानवर जेको आहे वापसि मां खणी रवानो थी वेंदुसि। कैमरा टीम सां गॾु शाहिद कोराई, SS न्यूज़ कराची।